जो टॉपिक आहे दुनिया जी अज़ीम बड़वी भेण खे जहेज़ कम्युनिटी गाइडलाइंस जी हिन जी भेण खे जहां हिन नुपुर शर्मा हुज़ूर जे ख़िलाफ़ घटि वधि ॻाल्हायो आहे। मुस्लमान त पंहिंजा आहिनि जिन बाइकाट कयो आहे, सिर्फ़ु बाइकाट ई काफ़ी थोरी आहे। वॾी ॻाल्हि त इहा आहे तूं पंहिंजे खिते में वेही ॻाल्हाए थी, एॾी दिलि अथई जो तूं असांजे खिते में अची त ॻाल्हाए त ख़बर त पए न। या तूं मैदान चूज़ कर। मूंखे नथो लॻे त को बेग़ैरत मुस्लमान हिते रहियो आहे, सभु ग़ैरतमंद आहिनि। ग़ैरत हुज़ूर जे करे ॾिस त केतिरा माण्हू था अचनि। तूं पंहिंजो सॼो हिंदुस्तान वठी आहे, 100 करोड़ माण्हू वठी आहे। ॾिसूं था असां बि को हल्की क़ौम वारा माण्हू न आहियूं, असां मुस्लमान आहियूं, सम्झई न। अगरि हिकु ॿ मुल्क तव्हांजो आहे काफ़रनि जो, त 57 मुल्क मुस्लमाननि जा बि आहिनि। थोरो हिन ॻाल्हि खे बि गौर रखजांइ। नुपुर शर्मा जी हाणे भेण खे तीते में करे हुज़ूर जे ख़िलाफ़ तूं ॻाल्हाए, तुंहिंजी हैसियत आहे? हुज़ूर चयो आहे गुस्ताख़ औरतूं गुस्ताख़ मर्दनि लाइ आहिनि। क़ुर शरीफ़ में लिखियलु अथई इहो लफ़्ज़, सम्झी न। तूं आहे गुस्ताख़ औरत, तॾहिं त तुंहिंजो माना इहो शिकिल ई अहिड़ी आहे न। गुस्ताख़ मर्द तुंहिंजा जीअं तुंहिंजो पीउ मोदी, इहो भेण जो जो चांहि वारो अची वज़ीर आज़म तव्हांजे मुल्क जो छा थियो आहे, अचे टटो पटण शुरू कयो अथव हीअं हूअं फलां। इन भला भेण जे चोट खे विहारे ऐं ॿ चांहि अधु ठहारायां अचूं तूं खां। हा कुती इहो पुटु ॾिसो, इहा सफ़ेद दाढ़ी ऐं हिकिड़ी बिना भावना ॻाल्हाइण जो ढंग अथई। चए त कुती आहे पुट, तूं पाण खे प्रेसिडेंट कहिड़े हिसाब जो आहे मूंखे सम्झ में ॻाल्हि तो जहिड़े माण्हू खे सियासतदान कयो अथऊं। वॾी ॻाल्हि त इहा आहे। मां न ॻाल्हाईंदो आहियां मुल्क जे ख़िलाफ़, मूंखे ज़रूरत न आहे तव्हांजे मुल्कनि जे फंडनि में पवण जी। इहे तव्हांजो मसइलो आहे, तव्हां ॼाणो, एजेंसियुनि जो मसइलो आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हां वराए वराए कंदुमि। तव्हां पंहिंजा जेट मोकिलिया हेॾे, कहिड़ा जेट मोकिलियव जंहिंमें इहो कुतीअ पर छापरी तव्हां विहारियो, हुनजो नालो बि चङो ई त टी वॉस फैंटास्टिक। इहो हेॾे आयो अभिनंदन भेण जो चुड। हा असांजा पादर हिते खाधई। ॿी ॻाल्हि त छॾे, इहो जॾहिं लैंड कयो न हिन हिते, तव्हांखे त हाणे हज़ारे कूड़ हणंदो त मां त सनी देओल खे पाइप भॻा पाकिस्तान जा, टटो बि न पढ़े सघे तूं असांजो भेण खे जा, सम्झई न। जहाज़ जीअं उॾारियईं लमको ॾेई पादर लॻी वियुसि जहाज़ खे तबियत सां टटो हणायोसीं। हिन जो जहाज़ किरियो, पठाणनि खे पिस्टल जूं फैर पणे। पठाण अफ़गानी पठाण भाई एॾा किरे के हे पठाण असां वारा बि किरे के भॻा वियईसि। हथे ख़ाली हिनखे बूट हयूं, तबियत सां कुटियऊं, आर्मी वारनि धोतुसि उहो अलॻि। हितां वी त हुनखे माना तव्हांजे मुल्क जो आहे हिकिड़ो वॾे में वॾो एज़ाज़ आहे जेको हुनखे ॾिनो वियो, सम्झई न। इहा तव्हांजी माना हैसियत आहे। हमारे जूते खाए हुए लोग तो मेजर बन गए, सम्झई न। वाह तव्हांजो आहे मिसाल इहो। हाणे हलिया आहियो तव्हां असांखे धमकी ॾियण। मां सिंधी आहियां, ठीकु आहे, मां सिंधी आहियां, पर ईअं न त मां पाकिस्तान जो न आहियां। मुल्क जे ख़िलाफ़ु अगरि ॿियो भेण जाईंदो न त माउ खे जई विझंदोमांसि। ॻाल्हि आहे सिधी। पाण खे हरूभरू टिम टिम न कयो घणी, हिते ई पाण में हिक ॿिए खे नथा सहूं, वरी तव्हां हेॾे ईंदव, तव्हां हिते हुकूमत कंदव। तुंहिंजी यार ज़लील फ़ौज चुतूं जेका डांसर आई आहे हिते अची असां ते हुकूमत कंदी, असां चरिया वेठा आहियूं। अड़े भेण खे चूड़ में जहां तव्हांजे ख़ाली आर्मीअ खे असुलो आहे, जेतिरो असां वटि असुलो आहे न। घर घर में तीते यार अहिड़ा राकेट लॉन्चर ठोकिया आहिनि, पर मक़सदु तुंहिंजो नसीबु भलो आहे, वेठी आहे पराए मुल्क में। अगरि इहा ई ॻाल्हि तूं ॿिए हंधि किथे कंदीअ न त मरंदीअ। अफ़सोस मूंखे इहो न आहे त 57 मुल्क कुझु नथा कनि। 57 मुल्कनि तव्हांजे मुल्क जा सामान हर शइ बाइकाट कया आहिनि हिन बयान खां पोइ। इहो बि हिकिड़ो सुठो क़दम आहे। तव्हां जहिड़नि थोकनि जा असांखे सामान न खाईंदासीं। तव्हांजी डेंटोनिक न खपे असांखे, तव्हांजी कोलगेट, सम्झई न। पोइ इहे नथियूं शयूं तव्हांखे खपनि। बाइकाट त तव्हांखे कयो अथऊं, पर हक़ीक़ी पादर इहो आहे। मूंखे इहो अफ़सोस थो थिए कि उते मुस्लमान वेठा आहिनि, उन्हनि में ग़ैरत छो लॾाए वई आहे। जो तो जहिड़ी भड़वीअ खे कुझु करे न सघिया आहिनि, हूअं त मिंट मारनि था, हिकु हिकु डज़ लॻी पई आहे। किथे आहे दाऊद इब्राहिम? ज़ाहिर न आहे। दाऊद भाई आप किधर हैं यार, ज़रा दिखाएं ना इनको यार। भूल गए यार, ये 93 के बम ब्लास्ट भूल गए ये। हाँ 93 जा बम हिननि खां विसरी आहिनि जा, टुकरनि में लमंदा पिया वञो, वरी हवाला था कटियो। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियांव, असांखे कंहिंजे मुल्क जे ख़िलाफ़ु या कंहिंजे मुल्क खे वञण जी ज़रूरत न आहे, सम्झी न। असांखे पंहिंजो मुल्क प्यारो आहे। पर कोई भेण जो ॿाहिरि हिते गूं खाईंदो न, पोइ सिंधी हुजे, बलोच हुजे, पठाण हुजे, केरु बि हुजे, हम सालों की टांगे तोड़ के हाथ में दे देगा। ॻाल्हि आई आहे। हाणे चवण जो मक़सदु, तूं असांजे हुज़ूर जे ख़िलाफ़ु ॻाल्हाए थी, तुंहिंजी हैसियत आहे जंहिंजे ख़िलाफ़ु तूं ॻाल्हाए थी, या तूं जंहिंजे ख़िलाफ़ु गुस्ताखी कई आहे। हे अफ़सोस आहे, अफ़सोस अफ़सोस। उन्हनि जे बारे में तूं ॻाल्हाए थी जेके तूं सम्झी नथी सघीं। जाहिल जो जवाबु ख़ामोशी आहे। पर हाणे मुस्लमाननि में थोरी क्रेकिज़म बि आहे न, काॾे वञी। पोइ इन जे करे असां ख़ामोश। मां त न सुञाणा बि कोन, तूं अलाए केरु आहे केरु न केरु। हल्को बयानु ॾेई सस्ती शोहरत हासिलु करण वारी भेण जी थी टिको हणी पाण खे मुतबर थी सम्झे। मुस्लमान त ठीकु आहे पंहिंजी जाइ ते, तूं उहे हिंदू बि लॼाए आहिनि जेके रब सां मोहबत रखनि था। ठीकु आहे, हुनजो पेशो ॿियो आहे, को मसइलो न आहे, हुनजो मज़हब ॿियो आहे, हुज़ूर सां मोहबत रखंदा आहिनि उहे, तूं उन्हनि खे बि लॼाए छॾियो। घटि में घटि पंहिंजी बिरादरी वारनि में त शर्म रखे हा। थोकी पहिरें नंबर जी। मां हिन वक़्तु इन लाइ चुप कई वेठो आहियां जो मुंहिंजे हुज़ूर जो चयल आहे त बेवकूफ़ जे सवाल जो जवाबु ख़ामोशी आहे, न त ईअं बाहि लॻी वई आहे अंदर में हेठों खां मथे। बाक़ी रही ॻाल्हि इहो जेको तूं चवे थी तोखे 70,000 खां प्लस धमकियूं आयूं आहिनि, इहे कुझु बि न अथई, सम्झई न।
तुझे जिस्म जा एॾा टुकड़ा क्यों आहे, तूं हिते काथे आसपास में हुजे न, रब जो कसम अगरि मैं डरता नहीं है ना जेल से ना तुमसे, तोखे भेण जी जुड़के अहिड़ो मारियां ख़ुदा जो कसम उहो तबियत सां उहो ठोके यार उहो टुंगड़ा हुजनि ईअं जूस को पीआरे या न सॼो ईअं जीअं टांकी पाइप फटल हूंदो आहे न, ईअं पाइप फटल आहे फाड़े छॾियां या भेण जी चुड। तूं छा थी सम्झे मुंहिंजी इहा वीडियो रिमूव कंदे करे यूट्यूब ते वञी कराए त कराए परवाह कोन्हे का, मूंखे जेका बाहि कढणी आहे न त मां उहा बाहि तुंहिंजी कढी हुअमि सम्झई। भेण जी चुड हैसियत लभई न करे चांहि वारे जे कढ चूतूं थी आहे, ऐं इहो तव्हांजो चांहि वारो कुती इहो पुटु कश्मीरी हथे ख़ाली था तव्हां था विढ़नि, हथे ख़ाली किलेशन जो मुक़ाबिलो पत्थर था कनि कश्मीर जा, इहा वॾी ॻाल्हि आहे। अञा मुजाहिद को सबूत त न ॾींदो न पंहिंजी शहादत जो। हा बाक़ी इहो ख़्वाबु इंडिया वारा भली वेठा ॾिसनि पंहिंजे घर में त हिते अची हुकूमत, अड़े जी भेण खे जा तूं हेॾे काॾे अची हुकूमत कंदे, हा हितां ख़बर ई न आहे त काॾा लांचर काॾे हली वेंदा आहिनि, तूं हरूभरू छेती थी थिए कुते वांगे। इन ॻाल्हि में असां पंहिंजी आर्मीअ सां गॾु आहियूं, अगरि बीच में कोई आया अगला देश तो काट के रख देगा माई, असां मरण ॼाणूं था, असांखे मौत जो भउ कोन्हे, मौत असांजे रब सां मुलाक़ात जो ज़रियो आहे। हा तो जहिड़ी कंजरीअ खे मारण जे चकर में अगरि असां मरी वियासीं न, सुभाणे हुज़ूर जे ख़िलाफ़ु असां हिकिड़ो लफ़्ज़ न ॿुधोसीं, इहो असांजो वॾो पेज हिकिड़ो अलाह साईं असांखे ॾेखारींदो, वाक़ई तव्हां मुंहिंजे महबूब लाइ विड़िया आहियो, गुनाह सभु बख़्शिजी वेंदा। और क्या चाहिए मुसलमान को, तो जहिड़ी थोकिन काफ़िरनि कुफरनि जी मौत ई त खपे न असांखे। बाक़ी सिर्फ़ु बाइकाट तो जहिड़ी भड़वीअ खे न कयो वञे, तो अहिड़ी भड़वीअ खे टंगियो वञे विच रोड ते, टांग के काट डालो साली को, जंहिं हिनखे मारियो न ख़ुदा जो कसम मां उनखे मुर्शिद मञींदुमि। अॼु ताईं मां कंहिंखे मुर्शिद न मञियो आहे सवाइ हुज़ूर खां। बाक़ी जंहिं इनखे मारियो न भेण जी जुड़के, कंहिं बि कहिड़े बि मुल्क में किथे बि कंहिं बि तोखे मारियो न, इहो मुंहिंजो मुर्शिद आहे। सलाम अलैकुम संगत।